जीजल मां शाहिद अली मंगी 5 फरवरी ते यौम यकजहती कश्मीर के सिलसिले में कुंभ के मुख्तलिफ़ स्कूलन पारों प्ले कार्ड खणी रैलियूं। इंडस मॉडल स्कूल कुंभ में कश्मीर ॾींहं के हवाले से तकरीब ऐं रैली कढी वई। रिपोर्ट मूजिब 5 फरवरी ते यौम यकजहती कश्मीर के सिलसिले में कुंभ में बखानी स्कूलन के उस्तादन ऐं शागिर्दन पारां रैलियूं कढी कश्मीरन से यकजहती जो इज़हार किया वियो। कुंभ शहर के इंडस मॉडल स्कूल में कश्मीर दिहाड़े के सिलसिले में तकरीब मुनक़िद कई वई, जैंखे उस्तादन इमरान गुल तमरानी, शबीर अहमद, मलिक इंसाफ सोनियो, मोहम्मद रज़ा तमरानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान की शेरग आहे। कश्मीर की अवाम ते हिंदुस्तानी फ़ौज ज़ुल्म जा पहाड़ किराए पई। 1 लख का वधिक कश्मीरी शहीद थी चुका हैं, पर हिन वक्त ताईं आलमी दुनिया ख़ामोश है। हुननि चयो त कश्मीरी अवाम पाण खे अकेलो न समझे, पाकिस्तानी क़ौम उन्हनि सां गॾु आहे। उहो वक़्तु वेझो आहे जंहिं ॾींहुं कश्मीर आज़ादु थींदो। उन मौक़े ते शागिर्दनि पारां कश्मीर डे जे हवाले सां तक़रीरूं कयूं वयूं।